पखो जो गोठ दया खान वासी तालीम खाते जो क्लार्क मुगेरी बरादरी की मोजिज़ शख्सियत दीदार अली मुगेरी कुछ अरसो शुगर के मर्ज में मुब्तला रहण बाद 59 सालन की ॼमार में कराची जे निजी अस्पताल में फोत थी वियो। अहिड़ो इतला मिलण ते इलाइक़े जे सियासी समाजी ऐं मज़हबी धुरिन समेत हर मकतब फ़िक्र जे माण्हुनि सोग में थॾे ते पहुची दुख जो इज़हार कयो, जॾहिं त मरहूम जो मढ़ ॻोठ पहुचण ते हर अख आली थी वई ऐं आख़िरी रस्मुनि जी अदायगियुनि बाद खेसि सवे आलिन अखियुनि सां मक़ामी कब्रिस्तान में मिटी मां हवाले कयो वियो। जॾहिं त मुगेरी बरादरी में सोग वारी लहर छाइजी वई। उन मौक़े ते मीर हुमायूं खान मुगेरी चयो त अॼु हिकु अमुल इंसान जो विछोड़ो थी वियो आहे। बरादरी जे हर दुख सुख में गॾु रहंदड़ दीदार अली जहिड़ा किरदार मुआशरे में घटि नज़र ईंदा, जिन बिना कंहिं लालच लोभ जे ख़ल्क़ ख़ुदा जी ख़िदमत कई ऐं पंहिंजे किरदार खे अमर बणाए विया। नेक इंसान जे विछोड़े बाद असांजी बरादरी में वॾो ख़ाल पैदा थी वियो आहे, जेको सदियुनि ताईं न भरिजी सघंदो। ॿिए तरफ़ फोती मोजिज़ जे पोइरनि असगर अली मुगेरी, सुहेल अहमद, सिकंदर अली ऐं नादिर मुगेरी सां ताज़ियत जो सिलसिलो जारी आहे। पखो रिपोर्ट अब्दुल वहीद मेयो।